सूरह हिजर की आयत नंबर 12 का तिलावत है। रब साईं इन आयतुनि जे अंदर अल्लाह जे रसूल मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के रब साईं तसल्ली ॾियणु फरमाई। अल्लाह पाक तसल्लीअ जे अंदर अॻियनि नबियनि जो मिसाल ॾेई करे सम्झाईं त प्यारा तव्हां गणती न कयो जीअं तव्हां हक़ जी ॻाल्हि कयो था ऐं माण्हू तव्हांजी मज़ाक उॾाइनि था बजाए इन जे जो ईमान आणनि पंहिंजे शिरक ते मज़बूत लॻा बीठा आहिनि। रहंदो क़ुरान जो उन्हनि खे ॿुधाइजे त क़ुरान जे मौजज़े जो मुक़ाबिलो करण जे बजाए या उन जो मुक़ाबिल आणण जे बजाए रहंदो साईं जन जे बारे में घटि वधि ॻाल्हाईंदा हुआ, चवंदा हुआ नऊज़ बिल्लाह इहो चरियो आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब खे आसरो ॾियणु फरमाए त प्यारा इन्हनि जी ॻणती न कयो। इहा आदत काफ़िरनि जी शुरू खां वठी आहे। अॻ में जेके अंबिया किराम गुज़रिया उन्हनि जा जेके नाफ़रमान उम्मती हूंदा हुआ उहे बि इस्तिज़ा कंदा हुआ, मज़ाक कंदा हुआ, मस्खरी कंदा हुआ। फरमाईं त इन्हनि खे बि असां उन्हनि जे तरीक़े ते हलायोसीं। इन मुजरिमनि जी दिलुनि खे असां ॼण त इनकार असां भरे छॾियोसीं। ऐं क़ुरान फरमाए त इहे ईमान न आणींदा। ऐं इन्हनि जो तरीक़ो जेको आहे पहिरियों वारो आहे। जीअं पहिरियों ईमान न आंदो अहिड़ी तरह हीअ बि ईमान खां ख़ाली। पहिरियों बि अल्लाह जे नबियनि जो इनकार कयो, हीअ बि अल्लाह जे रसूल जे इन ईमान आणण खां ख़ाली। सो इन्हनि जो मुतालबो इहो हुयो त साईं असांखे जेको आहे अहिड़ो मौजज़ो ॾेखारियो जेको असां तलब था कयूं। उन्हनि साईं जन खां इहो मुतालबो कयो त साईं आसमान तां फ़रिश्ता नाज़िल थियनि या ॾाकण अचे तव्हां आसमान ते असांजे साम्हूं चढ़ी वञो ऐं मथां अल्लाह पाक खां को निशानी वठी अचो जंहिंमें लिखियलु हुजे त अल्लाह जो रसूल आहे। अल्लाह पाक उनजो जवाबु ॾींदे फरमाई त जेकॾहिं इन्हनि जे साम्हूं आसमान जो दरवाज़ो खोलियो वञे ऐं इहे वञी करे आसमान में फ़रिश्तनि खे ॾिसनि या फ़रिश्तो हेठि लही अचे उनखे पंहिंजी अखियुनि सां ॾिसनि, फरमाईं त पोइ चवंदा त असांजे मथां जादू कयो वियो, असांजूं अखियूं जेके आहिनि मुंडियूं वियूं, यानी असांजे अखियुनि जे मथां अहिड़ो जादू मुसलत कयो वियो जो असां हक़ीक़त खे न ॾिसी सघियासीं। इहा काफ़िरनि जी आदत आहे पुराणी। सो क़ुरान फरमाए त न ईमान आणण वारा ईमान न आणींदा, भली घणी हेॾा आसमान जो दरवाज़ो खुले पर इन्हनि जो हाल इहो ई हूंदो। ऐं वञनि उन में चढ़ंदा, चढ़ी वञी करे ॾिसनि त चवंदा त असांजे मथां असांखे नशो कयो वियो या जेको आहे असांजे अखियुनि जे मथां मंड पढ़ियो वियो। सो इहे जेके आहिनि बहाना बनाईंदा, न ईमान आणण वारा ईमान न आणींदा। पोइ उन खां बाद में अल्लाह पाक पंहिंजी कुदरत जो जीअं नज़ारो अॻ में अल्लाह सां ज़िक्र फरमायो त हाणे वरी आसमान जे अंदरि अल्लाह पाक जेके सितारा जेके सयारा अल्लाह से पैदा फरमाया, अल्लाह पाक जेको आहे उन्हनि जो ज़िक्र बयानु करणु फरमायो। सो फरमाई त कज़ालिक नस्लुकु फी क़ुलूबिल मुजरिमीन, असां अहिड़ी तरह हलायोसीं इन्हनि खे इनकार में, मुजरिमनि जी दिलुनि जे अंदरि इनकार खे विझी छॾियोसीं। इन्हनि ईमान न आंदो इन अल्लाह जे रसूल ते ऐं इन्हनि रस्तो अपनायो पहिरियों वारनि जो। फरमाई त वलौ फतहना अलैहिम बाबम मिनस समाए, जेकॾहिं असां इन्हनि जे मथां आसमान जो दरवाज़ो खोलियूं, फज़ल्लू फीही यारजून, पोइ इन आसमान जे दरवाज़े में चढ़ंदा वञनि, लक़ालू इन्नमा सुकिरत अबसारुना, चवंदा त असांजे मथां याने सम्झो त जीअं चइबो आहे त सुकिरत माना त असांजे मथां नशो कयो वियो या असांजी अखियुनि ते मंड पढ़ियो वियो या असांजी अखियुनि ते जादू कयो वियो। फरमाई त बल नहनु क़ौम मसहूरून, बल्कि असां हुयासीं अहिड़ी क़ौम वारा जिन जे मथां सहर कयो वियो, जादू कयो वियो। बजाए मञण जे चवंदा त न बाबा न, असां कोन मञींदासीं। असांजे अखियुनि जे मथां या त जेको आहे अहिड़े क़िस्म जो नशो कयो वियो या असांजे मथां जादू मुसलत कयो वियो जो असां हक़ीक़त खे ॾिसी न सघियासीं, हालांकि अखियुनि सां जेके आहिनि फ़रिश्तनि खे ॾिसी अचनि तॾहिं बि इहो ई हाल हो। फरमाईंदा वलक़द जालना फिस समाए बुरूजा, असां आसमान जे अंदरि इन्हनि सितारनि खे पैदा फरमायोसीं। असां इन्हनि आसमाननि जे अंदरि अल्लाह पाक तव्हां चमकंदड़ सितारा ॾिसो, जॾहिं राति जो ख़ुसूसन अंधेरे जो वक़्तु हुजे उन वक़्त में माण्हू आसमान जे तरफ़ नज़र करे सितारनि जी जेका चमक आहे ॾिसे, अल्लाह फरमाए त इहा तज़ीन, इहा आराइश, इहो सींगार असां तव्हांजे लाइ पैदा फरमायोसीं। वलक़द जालना फिस समाए बुरूजा, असां आसमाननि में बुर्जनि खे पैदा फरमायोसीं।
अलाए केतिरनि क़िस्मनि जा सितारा अल्लाह पाक पैदा फरमाया, जिन खे के सयारा था चवनि, के सितारा था चवनि। इहे अहिड़ा ई चमकंदड़ आहिनि जीअं सिज चमकंदड़ आहे। जीअं साइंसदान चवनि था त के सितारा अहिड़ा बि आहिनि जेके सिज खां बि वधीक आहिनि, पर एॾो आसमान परे आहे, वॾो आहे आसमान, जो उन जे बोध ऐं परे हुजण जे करे इहे ॼण त तव्हांखे सिज खां नंढा रोशनी में नज़र अचंदा, और सिज खां बि वॾा आहिनि। हालांकि सिज केॾो वॾो आहे, अल्लाह तबारक व तआला इन सिज खे केॾो त रोशन पैदा फरमायो, जो उन जे ज़रिए सां असांजा रिज़्क़, असांजा समरात, असांजी ज़िंदगी, असांजो माश उन सां मुंसलिक आहे। अल्लाह पाक अहिड़े क़िस्म जा हज़ारनि जी तादाद में रब साईं सितारा पैदा फरमाए करे आसमान खे फरमाईंदा असां सिंगारण फरमायोसीं। वलक़द जालना फिस समाए बुरूजा, असां कयोसीं आसमाननि में इन बुरूजनि खे, बुर्जनि खे, सितारनि खे, वज़य्यना लिन्नाज़िरीन, ऐं फरमाई त मुज़य्यन कयोसीं। अहिड़ी अल्लाह तरतीब रखी जो को इंसान ईअं न चवंदो त इहा तरतीब सुठी न आहे, बल्कि जेकॾहिं तव्हां ऊंदे में पंहिंजो कंधु मथे खणी करे आसमान जे तरफ़ रब जो कुदरत जो नज़ारो ॾिसंदा, तव्हांजी दिलि गवाही ॾींदी त वाह मुंहिंजा अल्लाह, कीअं तो आसमान खे इन्हनि सितारनि सां सिंगार फरमायो आहे। फरमाई त बुरूजन लिन्नाज़िरीन। अॼुकल्ह त जेके लाइटियूं थी वियूं, जॻहियूं जेके बंदि थी वियूं, इंसान जेको आहे ॾींहं राति पंहिंजे अंदरि सुम्हियो पियो आहे। अॻु में गर्मियुनि में ॿाहिरि सुम्हंदा हुयासीं त उन वक़्त में जेको आहे लाइट जो नालो निशान न हूंदो हुयो, त आसमान जे तरफ़ जॾहिं मुंहुं करे माण्हू सुम्हंदो हुयो, अल्लाह तबारक व तआला जी कुदरत ॾिसंदो हुयो। उन वक़्त में ख़बर बि हूंदी त हीउ टेड़ू आहे, हीउ जेको आहे खट आहे, या हीउ हिन क़िस्म जो सितारो आहे। वॾा ॿुधाईंदा हुआ त बाबा हीउ सितारो अहिड़े अंदाज़ जो आहे। वॾा सेखारींदा हुआ त जेके हिन अंदाज़ में तव्हां सितारनि जी बीह खे ॾिसो त राति जा 3 थिया आहिनि, राति जा 12 थिया आहिनि। अॼुकल्ह असांखे ख़बर ई कोन्हे त सितारनि जेके वॾा जेके टाइम बि ॾिसंदा हुया। अल्लाह तबारक व तआला ऐं चवनि था त अॼोके वक़्त में बि बहरी जहाज़नि जे अंदरि केॾी बि टेक्नोलॉजी अची वई, पर केतिरा ई जेके आहिनि उन्हनि जे अंदरि इहे सितारनि खे ॾिसी करे पंहिंजो रस्तो तलाश कंदा आहिनि। सितारनि ते नज़र करे ॾिसंदा आहिनि त असांखे उत्तर वञिणो आहे, या ॾखिण वञिणो आहे, या ओलह वञिणो आहे, या ओभर वञिणो आहे। छो त विच समुंड जे अंदरि हर तरफ़ जॾहिं कंहिं बि क़िस्म जो किनारो ई न हुजे, हर तरफ़ समुंड ई समुंड हुजे, पाणी पाणी हुजे, उन वक़्त में त उहे आसमान खे ॾिसंदा। राति जे वक़्त में आसमान जे तरफ़ नज़र करे पंहिंजो रस्तो जेको आहे मुक़ररु कंदा। अल्लाह पाक इहे केतिरा ई फ़ाइदा रखण फरमाया इन्हनि बुरूजनि जे अंदरि, इन सितारनि जे अंदरि। फरमाई त वज़य्यनाहा लिन्नाज़िरीन व हफ़िज़नाहा मिन कुल्लि शैतानिर रजीम, ऐं फरमाई त असां इन्हनि जी हिफ़ाज़त कईसीं हर शैतान लानती खां। अल्लाह तबारक व तआला आसमाननि खां जेके पंहिंजा हुक्म नाज़िल फरमाईंदो आहे, त उहे फ़रिश्ता जेके आहिनि रब जा हुक्म खणी करे ज़मीन जे तरफ़ नाज़िल थींदा आहिनि। अॻु में ईअं हूंदो हुयो जो रब जा जेके हुक्म नाज़िल थींदा हुआ, फ़रिश्तनि खे हुक्म थींदा न, बाबा फलाणी जाइ ते वञी करे बरसाति वसायो, मां अल्लाह जो हुकुम आहे त फलाणी जाइ ते हीअ शइ हलायो, फलाणी जाइ ते हीअ शइ हलायो। हीअ माण्हुनि जी फ़ौतगी, मौत, मरण, ज़िंदा हयाती, इहे सभु हुक्म अल्लाह जी तरफ़ खां जारी थींदा हुया न। इहे फ़रिश्ता जेके आहिनि अल्लाह पाक जा नाज़िल थियल हुक्म जेके आहिनि ॿुधंदा हुआ, पोइ इहे शैतान जेके आहिनि पंहिंजी ताक़त सां मथे वञी करे अल्लाह जा नाज़िल थींदड़ हुक्म वञी करे ॿुधंदा हुया। पाण हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खां रिवायत आहे, पाण फरमायो त अॻु में जेके आहिनि शैतान आसमाननि ताईं पहुची वेंदा हुआ, जेके अल्लाह पाक जा हुक्म नाज़िल थींदा हुआ, उहे ॿुधी करे पोइ हेठि पंहिंजे काहिननि ऐं जादूगरनि खे अची करे उनजो राज़ ॿुधाईंदा। अॼोके वक़्त में बि शैतान जेके आहिनि, जेके चिल्ला कटनि था या अहिड़े अंदाज़ में वञी करे कहानत खे वञी करे पहुचनि था बातिल तरीक़े सां, त उन्हनि जो शैतान सां तालुक़ु ठहे थो। ईअं न आहे त तालुक़ु न आहे, तालुक़ु ठहे थो। पोइ हुन में इहो आहे त हिकिड़ी जेके आहिनि ॻाल्हि आसमान तां नाज़िल थींदड़, उहे शैतान उन्हनि खे अची करे ॿुधाइनि, जिन जेके आहिनि, ऐं 9 जेके आहिनि पंहिंजा कूड़ उन सां मिलाए करे माण्हुनि खे ॿुधाईंदा। पोइ जेकॾहिं हिकिड़ो सच उन्हनि मां कॾहिं क़ौम जे साम्हूं निकिरी पवंदो त हा यार, हीउ जेको आहे साईं त वॾो पोतल बानो आहे, साईं वटि त वॾा ग़ैबात आहिनि, वॾा इल्म आहिनि, इन असां सां हीअ फलाणी ॻाल्हि कई, उहा सच निकिरी पई। पोइ हिकिड़ी ॻाल्हि सची निकिरंदी न, 9 ॻाल्हियूं भली घणी कूड़ियूं निकिरनि, चवंदा त साईं त वाह जो सचो आहे। त इहे आसमान खां जेके आहिनि इहे हुक्म नाज़िल थींदा हुआ, ऐं उन्हनि हुक्मनि खे जेके आहिनि इहे कैच करे वरी उन्हनि खे काहिननि खे ॿुधाईंदा हुआ। फरमायो त हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो त हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे वक़्त में अल्लाह पाक मथनि 3 आसमाननि जे लाइ इन्हनि शैताननि जो, जिन्ननि जो अचणु बंदि फरमायो। पर जॾहिं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां नुबुवत शुरू थी ऐं क़ुरान नाज़िल थियणु शुरू थियो, अल्लाह तबारक व तआला
तमाम आसमाननि ते शैताननि जे अचण ते पाबंदी लगाए छॾी। जंहिं तरफ़ खां शैतान अची करे अल्लाह जे हुक्मनि खे ॿुधण जी कोशिशि कंदा आहिनि त उन वक़्त में अची करे जेको आहे इहो सितारो भॼी करे वञी उनजे पोयां लॻी करे उमाड़ी जी सूरत में या अंगारे जी सूरत में वञी करे उनखे या त साड़े छॾींदो आहे शैतान खे, या त उनखे ज़ख़्मी करे ख़तमु करे छॾींदो आहे, या त ज़ख़्मी थींदो या सड़ी पवंदो। इहो अल्लाह जो हुकुम थियो। इन जे करे चवनि था न त जॾहिं अल्लाह जे रसूल जे मथां जॾहिं नुबूअत नाज़ुल थी, जॾहिं क़ुरान नाज़ुल थियो, त पोइ उन वक़्त में जेके जिन्नात जॾहिं मथे वञण जी कोशिशि कई त उन्हनि जे मथां अल्लाह पाक इहा बाहि जेका मुसलत करे छॾी, सितारनि जी बाहि हणी करे उन्हनि जे मथां के ज़ख़्मी पिया थियनि, के सड़नि पिया, के मरनि पिया। त जिन्हनि चयो त वञो ॾिसो त सही छा ॻाल्हि आहे। पूरी दुनिया जे तख़्ते ते जॾहिं ॻोल्हण शुरू थिया त जिन्हनि जेको आहे मक्कतुल मुकर्रमा में काबतुल्लाह जे पासे में हिते अची करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नमाज़ जे अंदरि क़ुरान ॿुधऊं त उन वक़्त में जिन्हनि चयो त यारो हेॾे चो लॻे थो त हीअ उहा ई ॻाल्हि आहे जंहिंजे करे अल्लाह असां शैताननि जो आसमान ते वञणु बंदि करे छॾियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां रिवायत हज़रत बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां अल्लाह पाक क़ुरान जी नुज़ूल जी शुरूआत करणु फरमाई, उन वक़्त में शैताननि जो मुकमल आसमाननि ते रब साईं पाबंदी हणी छॾी। कॾहिं कॾहिं को शैतान जेकॾहिं राज़ ॿुधण वेंदो आहे, अल्लाह पाक इन्हनि खे सितारनि खे हुकुम फरमाईंदो आहे, उन्हनि मां जेको आहे उल्लो बाहि जो या शोलो निकिरी करे उनखे वञी करे लॻंदो आहे, पोइ कंहिंखे ज़ख़्मी कंदो आहे, कंहिंखे साड़े छॾींदो आहे। फरमाईंदा वहफ़िज़नाहा, असां हिन जी हिफ़ाज़त फरमाईसीं मिन कुल्लि शैतानिर रजीम, फरमाईंदा हर शैतान मलऊन खां इल्ला मन इस्तरक़ समा। हा कॾहिं कॾहिं का ॻाल्हि चोरी करे ॿुधी वठंदा आहिनि, फ़अतबअहु शिहाबुम मुबीन, जॾहिं ॿुधण जी कोशिशि कंदा आहिनि त शिहाब साक़िब जेको सितारो आहे उन मां बाहि निकिरी करे उन्हनि खे चिटी बाहि वञी करे लॻंदी आहे, तेज़ बाहि जंहिंखे चइजे शिहाब मुबीन। वल अर्द मददनाहा, ऐं अल्लाह पाक हिकिड़ी कुदरत जो नज़ारो बयानु फरमायो, फरमाईंदा असां आसमान खे इन्हनि सां सितारनि सां मुज़यन फरमायोसीं। ऐं ॿियो फ़ाइदो हुनजो इहो त शैतान जॾहिं राज़ ॿुधण ईंदा त उन्हनि खे उमाड़ी बणिजी करे उन्हनि खे साण वारो कमु असां इन्हनि मां वठंदा आहियूं। ऐं 3 नंबर ते फरमाईंदा वल अर्द मददनाहा, ऐं फरमाईंदा असां इन ज़मीन खे विछायोसीं, वल अर्द मददनाहा व अलक़ीना फ़िहा रवासिया, असां इन ज़मीन खे विछायोसीं। फरमाईंदा बसतना अला वजहिल माए, अल्लाह पाक इन ज़मीन खे पाणी जे मथां विछाइण फरमायो। ज़मीन खे रब साईं पाणी जे मथां विछाए करे ऐं उन जे मथां फरमाई असां पहाड़नि खे उन जे मथां खोड़ण फरमायोसीं, पहाड़नि खे उन्हनि जे मथां हणी करे ज़मीन खे पाणी जे मथां रब साईं विछायो, ज़मीन लुॾे पई हल्की हुई। अल्लाह पाक पहाड़ जबल जेके उन जे मथां मुसलत करे रब साईं इन ज़मीन जे लोड खे ख़तमु करणु फरमायो। फरमाईंदा वल अर्द मददनाहा व अलक़ीना, असां ज़मीन खे विछायोसीं, व अलक़ीना फ़ीहा रवासिया, ऐं फरमाईंदा उन जे अंदरि पहाड़नि खे खोड़ियोसीं, व अंबतना फ़ीहा मिन कुल्लि शैइन मौज़ून, ऐं फरमाईंदा फुटायोसीं इन ज़मीन मां हर वज़न वारी शइ खे, जेके बि वज़न वारी शयूं तव्हां ॾिसो था, फरमाईंदा इन्हनि खे असां इन मां ज़मीन मां फुटायोसीं। तव्हां समरात खे ॾिसो, कणक खे ॾिसो, चांवर खे ॾिसो, फल ऐं फ्रूट खे नज़र कयो, हता के वज़नी शइ जंहिंमां मुराद फरमाइनि था उलमा, जीअं सोन ॾिसो, इहो सोन बि ज़मीन मां निकिरे, कोयलो वज़नी शइ इहो बि ज़मीन मां निकिरे, चांदी वज़न वारी शइ इहा बि ज़मीन मां निकिरे। अलाए केतिरियूं धातूं अल्लाह पाक इन ज़मीन मां कढी करे इंसान जे लाइ फ़ाइदेमंद बनाइण फरमायो। फरमाईंदा मिन कुल्लि शैइन मौज़ून वजअलना लकुम फ़ीहा माइश, ऐं सिर्फ़ु ज़मीन खे विछाइण मां असां सिर्फ़ु इहे शयूं न कढियूंसीं, बल्कि असां इन में तव्हांजी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ असां माश बि इन जे अंदरि बनायोसीं। वमन लस्तुम लहू बिराज़िक़ीन, ऐं फरमाईंदा तव्हां न आहियो इन जे लाइ कंहिंखे बि रिज़्क़ ॾींदड़। फरमाई तव्हां जेकॾहिं तव्हांजी औलाद जेकॾहिं खाए थी ऐं तव्हां वटि जेकॾहिं जानवर तव्हां वटि खाइनि था, तव्हां महिनत कयो था बज़ाहिर, फरमाईंदा काइनात में सभिनीनि शयुनि खे खाराईंदड़ ज़ात अल्लाह जी आहे, तव्हां न आहियो। इन्हनि जे रिज़्क़ खे पैदा कंदड़ ज़ात अल्लाह जी आहे, तव्हां न आहियो। बज़ाहिर इंसान सबब त थी सघे थो, पर हक़ीक़त में मालिक, हक़ीक़त में रज़ाक़ ज़ात मिठड़े अल्लाह जी आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजी मर्ज़ी सां जॾहिं चाहींदो आहे, जीअं चाहींदो आहे रिज़्क़ ॾियणु फरमाईंदो आहे। केतिरा ई इंसान जेके आहिनि पंहिंजी ज़िंदगी मुस्तक़बिल संवारण जे लाइ पंहिंजे हाल जे अंदरि पाण खे बुखियो रखंदा, माल जमा करे 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 जॾहिं ख़र्च करण जो वक़्तु ईंदो ख़बर तॾहिं पवंदी हाजी साहिबु अल्लाह खे प्यारो थिए। तंहिंजे करे फरमाईंदा आहिनि त तव्हां जेको आहे
पंहिंजे ज़रूरत जे मुताबिक़ इंसान पाण ते पंहिंजे बचड़नि ते ख़र्च करे, फुज़ूल ख़र्ची न पर ख़र्च करे। रिज़्क़ ॾींदड़ ज़ात अलाह जी आहे, जंहिं अॼु ताईं खारायो सुभाणे बि रब उहो ई खाराइण फरमाईंदो। तवक्कुल हुजे इंसान जे अलाह जे ज़ात मथां। फरमाईंदा वजअलना लकुम फीहा माइश, असां इन ज़मीन जे अंदरि तव्हां जे लाइ माश ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो पैदा फरमायोसीं। वमन लस्तुम लहू बिराज़िक़ीन, फरमाईंदा न आहियो तव्हां इन जे लाइ रिज़्क़ खाराईंदड़। काइनात जे अंदरि जेके बि शयूं आहिनि, चाहे उहे इंसान हुजनि, मर्द हुजनि, औरतूं हुजनि, चाहे जानवर हुजनि, चाहे काइनात जी जेका बि मख़लूक हुजे, फरमाईंदा सभिनीनि खे रिज़्क़ खाराईंदड़ ज़ात अलाह जी आहे। फरमाईंदा नहनु नरज़ुकुहुम वला नरज़ुकुकुम, तव्हां जेको आहे उन्हनि खे रिज़्क़ खाराईंदड़ न आहियो, बल्कि अलाह जी ज़ात उन्हनि खे रिज़्क़ खाराईंदड़ आहे। फरमाईंदा व इन मिन शैइन इल्ला इंदना ख़ज़ाइनुहु, फरमाईंदा काई बि शइ अहिड़ी न आहे इल्ला इंदना ख़ज़ाइनुहु, मगर असां वटि उन जा ख़ज़ाना पिया आहिनि। जेका बि शइ आहे अलाह वटि उन जा ख़ज़ाना आहिनि। पाणी हुजे, सोन हुजे, चांदी हुजे, फरमाईंदा इहे त तव्हां जे लाइ थोरा नमूना पैदा कया आहिनि असां वटि त ख़ज़ाना पिया आहिनि। तव्हां हिकिड़ो कणिक जो दाणो पोखियो, उन मां जेके हज़ारे कणिक जा दाणा पैदा थींदा, वरी उन मां कणिक जो दाणो खणी करे वरी तव्हां पोखियो, वरी उन मां हज़ारे पैदा थी पवंदा। इहे फरमाईंदा इहो केरु थो पैदा फरमाए, हिन में ताक़त कंहिं रखी? फरमाई असां वटि त ख़ज़ाना आहिनि, जो तव्हां अणगणिया ख़ज़ाना तव्हां हिन ज़मीन मां खणो था पिया, इहो अलाह जी कुदरत जा ख़ज़ाना आहिनि जेके निकिरनि था पिया ॿाहिरि। फरमाईंदा व इन मिन शैइन इल्ला इंदना ख़ज़ाइनुहु, फरमाईंदा काई बि शइ न आहे इल्ला इंदना ख़ज़ाइनुहु, असां वटि उन जा ख़ज़ाना आहिनि। साईं पोइ एॾा भला ख़ज़ाना तो वटि पिया आहिनि, असांखे ॾेई छॾंदो? फरमाईंदा वमा नुनज़्ज़िलुहु इल्ला बिक़दरिन मालूम, असां इन्हनि खे नाज़िल न आहियूं कंदा, असां न आहियूं लाहींदा, मगर असांजी हिकिड़ी हिकमत आहे, उन हिकमत जे अंदाज़ जे मुताबिक़ असां हिन ख़ज़ाननि खे नाज़िल फरमाईंदासीं। जेतिरो इंसान अमल कंदो, जेतिरो हक़दार हूंदो, उन जी हाजत जे मुताबिक़ अल्लाह पाक ख़ज़ाने खे नाज़िल फरमाईंदो। जेकॾहिं हदीस पाक जो मफ़हूम आहे, पाण संजन फरमाए जेतिरा अमल कंदो उन अमलनि जे मुताबिक़ हिकिड़े आसमान जे दरवाज़े मां तव्हांजा अमल मथे वञनि था, ॿिए आसमान जे दरवाज़े मां उन्हनि अमलनि जे मुताबिक़ तव्हांजे लाइ रिज़्क़ ऐं तव्हांजे लाइ कामयाबियूं हेठि लहनि थियूं। जेकॾहिं अमल बुरा आहिनि त मथां जेको आहे फ़ैसिला बि बुरा नाज़िल थींदा, अमल जेकॾहिं चङा आहिनि त फ़ैसिला बि चङा नाज़िल थींदा। फरमाईंदा वमा नुनज़्ज़िलुहु, ऐं फरमाईंदा असां न आहियूं नाज़िल कंदा इन्हनि खे इल्ला बिक़दरिन मालूम, मगर असांजो हिकिड़ो मालूम अंदाज़, उन अंदाज़ जे मुताबिक़ असां नाज़िल फरमाईंदा आहियूं। व अरसलना रियाह लवाक़िह, अल्लाह पाक कंदो आहे, अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।